ॾखण अफ्रीका जी नॉकआउट मुक़ाबलनि में हाराइण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त न्यूज़ीलैंड हिक ॿी ICC टूर्नामेंट जे फाइनल में पहुची चुको आहे। ही मैच लाहौर जी कज़ाफ़ी स्टेडियम में खेॾी वई, जिते पिच माज़ीअ वांगुरु बैटिंग ऐं स्पिन बॉलिंग लाइ साज़गार हुई। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे 363 रन्स जो पहाड़ अफ्रीका आॾो बीहारे छॾियो। इहो टारगेट चैंपियंस ट्रॉफी जो सभ खां वॾो हदफ़ हो, जंहिंखे चेस करण लाइ अफ्रीका जा ओपनर का सुठी शुरूआत न ॾेई सघिया। टीम खे जिते जारहाणे अंदाज़ सां खेॾण जी ज़रूरत हुई, उते ॾखण अफ्रीका जे बैट्समैननि बि बाबर ऐं रिज़वान वारी पॉलिसीअ खे अपनाए टुक टुक करे डॉट बॉल्स जा अंबार लॻाए छॾिया, जंहिं जो फ़ाइदो न्यूज़ीलैंड जे बॉलरनि खे थियो। ॾखण अफ्रीका जे कप्तान टिमुबा बावुमा वन डाउन पोज़ीशन ते खेॾंदड़ वैंड्रा डूसन सां गॾिजी 105 रन्सुनि जी पार्टनरशिप त कई ऐं ॿिन्हियूं 50 बि मुकमल कयूं, पर ॿई अहिड़े वक़्त ते आउट थिया जिते अफ्रीका खे संदसि तमामु घणी ज़रूरत हुई। अफ्रीका जे स्टार बैट्समैन हेनरिक क्लासन खे टीम समेत क्रिकेट शौक़ीननि खे वॾियूं उमेदूं हुयूं, पर हू बि हिकु जारहाणो शॉट खेॾंदे आउट थी पवलिन रवानो थियो त अफ्रीका जे मैच में वापसीअ जा चांस घटिजी विया। पर आख़िर में डेविड मिलर केवीज़ बॉलरनि जा होश उॾाए छॾिया। हुन सिर्फ़ 67 बॉलनि ते सेंचुरी त मुकमल कई, पर संदसि टीम खे शिकस्त खां न बचाए सघियो ऐं अहिड़ीअ तरह डेविड मिलर जी सेंचुरी बि ज़ाया थी वई ऐं अहिड़ीअ तरह चोकर जे नाले सां मशहूर ही टीम हिकु दफ़ो वरी ट्रॉफी खटण खां महरूम रहिजी विया। ऐं हाणे ICC चैंपियंस ट्रॉफी जी फाइनल में भारत जो मुक़ाबिलो न्यूज़ीलैंड सां थींदो। ॾिसजे त केरु फ़ाते थिए थो, पर एज वरी बि भारत खे हासिलु आहे। उमेद आहे त ॿिन्ही टीमनि में मुक़ाबिलो सख़्तु थींदो।